रानीपुर में शाइन स्टार क्रिकेट क्लब तरफा मोहम्मद यूसुफ ॼामड़ो जी याद में क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि जी टीमुनि हिस्सो वरितो। टूर्नामेंट जो फाइनल मुक़ाबलो अल हैदरी 11 ऐं शाइन स्टार क्रिकेट क्लब जे विच में थियो। दिलचस्प मुक़ाबले में पहिरियां बैटिंग कंदे शाइन स्टार क्रिकेट क्लब रानीपुर तरफा 10 ओवरनि में 141 स्कोर ठाहियो वियो। जवाबी मैच खेॾंदे मुक़रर 10 ओवरनि में अल हैदरी ॼामड़ा 11 137 स्कोर ठाहियो। उन मौके ते एवार्ड तक़रीब जो इहतमाम कियो वियो, जंहिंजा महिमान ख़ास सीनियर सहाफ़ी ऐं कहकशां क्रिकेट क्लब जो चेयरमैन गुलड़ ॼामड़ो, सहाफ़ी राशिद सोलंकी, आगा अनवर अब्बासी, ज़फ़र चौहान ऐं ॿिया हुआ। उन मौके ते विनर ट्रॉफी शाइन स्टार क्रिकेट क्लब जे कप्तान मोहम्मद अली ॼामड़ो वसील कई, जॾहिं त रनर ट्रॉफी ज़वार ॼामड़ो वसील कई। मैन ऑफ द मैच राजा तमाची ऐं मैन ऑफ द सीरीज़ वर्द अली ॼामड़ो खे क़रार ॾिनो वियो।